काॾे ॿाहिरि कढी छॾी त मां ॿियो वरी छा कंदोमांसि। खैरां जेतिरे ॾे खैर हुजे, हे 20 साल जो पठू कोन सुधरियो। बाबा साईं आयो अथव नजीब। हुकुम कयो रे सर। नजीब तुम्हारे यार होशू जी अख ॾाढी ख़राब ॾिठी आहे, ॾाढी ख़राब। छा चई बाबा साईं? मूंखे का बि सुर वारी वरंदी कोन ॾिनी अथई। पोइ छा सोचियो अथव? इहो ई सोचियो आहे नजीब त तूं गाॾी कढी निकिरी वञ ऐं वञी होशू खे सम्झाए अचु होशू खे त हू सुभाणे फ़ैसिले में मुंहिंजे मथां शाहिदी न ॾे। जेकॾहिं हुन शाहिदी ॾिनी नजीब सुठो कोन थींदो। जॾहिं तव्हां होशूअ खे सम्झाया आहियो त ख़ुदा कंदो होशू इहा ग़लती कोन कंदो। नजीब मां हुनखे सम्झाए चुको आहियां, हाणे तूं हुनखे सम्झाईंदे मुंहिंजे ज़िद तां लही वञे ऐं हुनखे सम्झाए अच त हू शाहिदी न ॾे। जेकॾहिं हुन शाहिदी ॾिनी ऐं इहा ग़लती हुन कई त तूं ई हुनखे पंहिंजे हथनि सां हुनजे सीने में बंदूक ठोकी ॾे। छो नजीब आयो न झटको दोस्ती जो ॿुधाए पोइ मां कीअं बर्दाश्त कयां जेकॾहिं हू मुंहिंजे मथां बीहण जी तयारी थो करे। मां बि हुनखे कोन बख़्शींदुसि। ठीकु आहे रेसा, मां वञां थो। वञ नजीब वञ, पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधंदो वञ। तव्हांखे इहा त चङी तरह ख़बर आहे त मूसा ख़ान पंहिंजो वेर कॾहिं बि माफ़ नाहे कंदो। इन्हीअ करे तव्हांखे चवां थो त मां पंहिंजी अखि न फेरे छॾियां, छो त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे। होशू जहिड़ा बि मुंहिंजे मथां शाहिदी ॾींदा। ठीकु आहे। यार ढोलू गाल बुध गुलाम कादर असा कणू चंगाई कि बड़ा अपना घर तो ने आबाद कि तुस घर त आबाद कि सो धरते मधु गुलाम कादर केड़ा चंगा कीता है। गाल बुध ओंदी त एड़ी फिटी है असल खुदा ने कहंदी ई फिटावे। गुलाम कादर जो छा में फिटिया? गुलाम कादर जो त कम भलो थियो, फिटी तो चिभड़ जिया आसरो हो चिभड़ के ए दा हणी वियो गुलाम कादर हुन जी फिटिया। हे न थारे सोचो जी फिटिया यार सही प्या के नहीं दाड़ा चलाया चिभड़ आई पखी फसा या गुलाम कादर। बिल्कुल यख बथा आणो हाणे गाल बुधो जेको थियो सो खूब थियो कंहिंजे पुठियां न ॻाल्हाइबो आहे। इएं हाँ सही असां त वॾे गिला खोसे तूं त सुठो तस पिया मिठा पढ़दी मूंखे इहो त ॿुधा तूं ऐं रमू हिते चांहि पीअण ईंदा हो या असां सां झेड़ो करण ईंदा हो? अरे यार चिबड़ ख़बर अथई असां त पीअण ईंदा आहियूं हिते चांहि, पर तूं ऐं ढोलू मिड़ई पिया था पादरनि खे कूर कयो त पोइ असां छा कयूं? रमू मैं कहना पई मेरा नाला नचा वेच मेरा नाला नते को खबर कानी क्या ढोलू राज को रोलू तू केड़ी गाल है? खबर आ ढोलू राज को रोलू छा कंदे ने तू मुखे? हां मैं के करे सा रोक चिबड़ में को रोक में को नतो तो रमू में दे तू मर पोसई एक खबर कानी का ढोलू राज को रोलू बलवता मैं ना खोसदा कौन थोड़े का तो के मारे जी। हां ये पिते छुड़ेंदा प्यास
बल्ले बे द प्यार पर मर पवे खून की चीज है ला खल ढोलू दी मैखना राजा दे पटके ला मैं बैठा हलो धरते गल बुध मारो कया अरे वारा कर राजा दे पटके लाहो धरते सुन राजा दे वारा कर हे छा पटका लाहींदो हिन जे सिर जे मथा कुछ ही कोने मालू असल में गाल आई हा जो यार जेड़े ते मूड आहे कोन अच्छा कयूं कैसा है ए वाके कोई मत कर साथ वनी न मेरी सी वाके सही का के हलो हलो असां जे मोल बात मत उठा जलूं त पावण इन मोत भर बेहना द खबर पई हा न देखो आखम भी बचा बिहना खबर रे तेरी नजीब तू दिल में न कजाए होश यार इन गाल जो मुखे को अफसोस कोन थी रैस मुझी पोइवारी करे हा भले पोइवारी भी न करे हा सिर्फ सखणो दिलासो दे आजी न वो भी मां रैस जे मथा न बिहा तोसां मिलन लाइ आयो छा चई तोखे धमकियूं ॾेई वियो आहे त ॿाहिरि अचण खां पोइ ज़िंदा कोन छॾींदो साईं गुस्सा खान जी बादशाही आहे छा जो तोखे ज़िंदा कोन छॾींदो नजीब मूंखे सम्झ में कोन थो अचे त तो एतिरो वक़्तु अहिड़े माण्हू सां गुज़ारियो कीअं आहे होश यार तोखे त ख़बर आहे असां जंहिं तरह जो पाणी पीअंदा आहियूं उन लाइ सिर ॾेई छॾींदा आहियूं गुस्सा खान जा त हिन पेट में टुकर पियल आहे टुकर नजीब इन माण्हूअ मां कॾहिं बि वफ़ाई न थींदई सुठो अथई त हथु कढेसि होश यार बग़ैर सबब जे मां मूसा खान सां गद्दारी कोन कंदुसि जॾहिं पाणी तार थी आयो त पोइ असां ही हथ जोड़े निकिरण जी तयारी कंदासीं यार इन खां त बहितर माण्हू खान आहे जेको घटि में घटि इज़त सां त पेश आयो खणी जो मां खान जो ॾोही आहियां उहे बि न अहिड़ो न ॻाल्हायो कहिड़ो इहो द्वारो रैस बकवास करे वियो आहे होश हिकु ॻाल्हि चवां मूंखे रैस मोकिलियो त मां तोखे रोकियां पर तूं हाणे आज़ादु आहीं जेको दिलि घुराई न उहो ई फ़ैसिलो कजाए मुंहिंजी भला मालिक आहे अञा सोचण लाइ राति पई आहे सुभाणे जेको दिलि घुरियो उहो कबो ठीकु आहे मजाल जो तू हाकिम खान सां फ्री थियण जी कोशिश थी करे पर असांजी त शादी थियण वारी आहे तुंहिंजी औकात छा आहे हिकु टके जी नौकरानी हली हाकिम खान सां शादी करण इन हवेली जे मालकियाणी जा ख्वाब ॾिसण छॾे ॾे मां ता जिंदगी तुंहिंजे पेरनि जी जुती थी रहंदसि तू निकाह करे मूंखे क़बूल त कर मां सॼी जिंदगी तुंहिंजी नौकरियाणी थी रहंदसि मां तोसां निकाह कयां या न कयां पर तूं हिन घर जी नौकरियाणी आहीं तूं मुंहिंजूं जुतियूं साफ़ कंदे गुज़ारींदी इहो दिलि मां ख़्यालु कढी छॾ त को हाकिम खान तोसां शादी कंदो पर इहो रिश्तो त तुंहिंजी भेण कयो आहे असांजी भेण अधी अधी त आहे चरी उहा पागल अधी जे चवण सां मां शादी करे पंहिंजी ज़िंदगी तबाह ऐं बर्बाद कयां पंहिंजी इज़त खां वधीक ख्वाब ॾिसण छॾे ॾे तो हिन
हवेली जी नौकरियाणी आई ऐं नौकरियाणी थी रह इहो ई तुंहिंजी क़िस्मत में आहे बस हिन घर जी गुलामी कंदी रह ऐं हाकिम ख़ान कॾहिं बि तोखे पंहिंजो न कंदो तोखे पंहिंजो खाना मुंहिंजो कमु यार ॾाढो लेट करे छॾी छा कयां सेठ मारा छा कयां हिकिड़े मसइले में जान छॾियां थो त ॿियो मसइलो अची ॻीचे में थो पवे पर इहो मसइलो तव्हां पंहिंजो पाण ॻीचे में विधो आहे इहो मसइलो बि मूंसां ख़ान जो ई खड़ो थियल आहे पर मूं त ख़बर ॿुधी आहे त तव्हां हुनजी में ज़बरदस्ती कढी आया आहियो असां फ़ैसिलो कयो ऐं उन फ़ैसिले जी भञकड़ी बि मूंसां ख़ान कई जंहिं मुंहिंजा ॾांद कढाया ॾांदनि खे त घणो वक़्तु थी वियो आहे वक़्तु घणो गुज़री वियो आहे ऐं मां इन करे माठि में हुयुसि त मूं वटि को पको सबूत न हुयो जेकॾहिं बग़ैर सबूत जे मूंसां ख़ान में हथ विझां न त हर कोई ईअं ई चवे त ख़ान अगराई कई हाणे भला आख़िरकार इहो मसइलो ख़तमु कॾहिं थींदो भला भलाई की त अॼु ई ख़तमु थी वेंदो छो त अॼु फ़ैसिलो बि रखियलु आहे ऐं मूंसां ख़ान जे मथां शायदि ई ॼण वारो हमरा बि आहे बसि दुआ कयो त हिन मसइले मां अॼु ई जान छुटे सुभाणे ई तव्हां वारे मसइले में हथु विझां था जिते एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि उते कुझु ॿिया ॾींहं बि इंतज़ारु कयूं था अलाह भलाई कंदो सेठ वारो मां अलाह भलाई कंदो तव्हांजी ज़मीन आज़ादु कराइणु मुंहिंजो कमु आहे तव्हां बेफ़िक्र थी वेही रहो मजबूर आशिक मजबूर भली केॾो भी कंधार हुजे मजबूर आशिक मजबूर भली केॾो भी कंधार हुजे सूंह जो सलामी हूंदो सनम जो सलामी हूंदो भली को बोतार हुजे मजबूर आशिक मजबूर भली केॾो भी कंधार हुजे मजबूर आशिक मजबूर भली केॾो भी कंधार ओ मुझी रानी जल्दी अचो चाय तैयार आहे क्या थी अचो करे सॼी न कंदो कर आराम सां सलींदो कर रली न विछाई दिलि छा अच्छे विषय तुझे चाय जे सिर ॾे ख़ैर हुजे त गुलाम कादर मूंखे बि त चांहि जो कोप ॾे बा जल्दी त कर हिकिड़ो ई कोप ठाहियो हाणे थोरो सबुर कर त ॿियो ठाहे थो वठां मार पवई जेकॾहिं 3 कोप ठाहे हा त तोखे कंहिं नांग पई ॾंगियो छा तोखे त ख़बर आहे न अधिके हा त मुंहिंजी जन्नत स्पेशल चांहि पीअंदी आहे गुलाम कादिर जीव चवे मुंहिंजा साईं जीव चवे गुलाम कादिर देगड़ी में आगर सागर त पई हूंदी न हाणे उन में थोरो पाणी विझी थोरो टुक तूं बि पी वठ ऐं चङी तरह हिलाए करे हिकिड़ो प्यालो हिन जे बि मुख में खणी हणीस हा भले अल्लाह रख धणी छा भत छा बिस्मिल्लाह छा हुई जन्नत छा मूं छा थी वई आहे तव्हां त सॼी उमिरि कयईं देगड़ी आघारे पीअण ते गुज़ारो हाणे जेको आहे त बस दूध पतियूं थी पीए कीअं सड़े थी ॻाल्हि ॿुध धणी छा भत छा बिस्मिल्लाह छा हुई जन्नत छा मूं छा थी वई आहे तव्हां त सॼी उमिरि कयईं देगड़ी आघारे पीअण ते गुज़ारो हाणे जेको आहे त बस दूध पतियूं थी पीए कीअं सड़े थी ॻाल्हि ॿुध अल्लाह जी ते महिरबान थे हाणे तूं पाणी आ घर ते गुज़ारो कर परे कर त हणाए न बूथ में हेठो मगो मग्गा थी हाणे सुभाणे मुंहिंजी फीस जा पैसा ॾेई वञो पोइ मां हिन केस में हथु विझंदुसि वकील साहब हमरा त छॾाए ॾींदो न सुभाणे मां मजूअ जे केस जो फाइल ॾिसंदुमि उन
उन खां पोइ ई ख़बर पइजी सघंदी। वकील साहब, सोनी मुंहिंजी राणी छा थियो आहे? ॿुधाए छो नथी? तोखे कंहिं घटि वधि ॻाल्हायो? सोनी सदको सदको मुंहिंजी मिठड़ी भेण चयमि न त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, बसि राति निंड न आई आहे, इन जे करे थोड़ी तबियत ख़राब आहे। छा सॼी राति कुंवार बणजण जा ख़्वाब ॾिसी रही आहीं? जे निंड अचे हा त ख़्वाब ॾिसां, ख्वाब न पर हकीकत में ही कुछ पार बन गई। अड़ा ख्वाब छो थी ॾेखारी जेके पूरा ई न थियनि? पीली जे छा मां कूड़ पई ॻाल्हायां? अॼु राति अदा जीअं घर आयो न उनखे राज़ी करे तुंहिंजे सिर मथां पोती रखे सेरा चई सॼे ॻोठ में मिठाई वरे पोइ सुम्हंदसि। जेकॾहिं हाकिम इनकार कयो त ही घर हमेशह जे लाइ न न तव्हां मुंहिंजे करे घर न छॾिजो, बाक़ी जेको मुंहिंजो नसीब तुंहिंजे नसीब में हाकिम ई आहे ऐं मां इहो करे ॾेखारींदसि। मूंसां खां ॻाल्हियूं थी चुकियूं, शाहिद अची वियो आहे। मां चाहियां थो त शाहिद खे घुरायूं, जे कूड़े ऐं सच जी ख़बर पइजी वञे। घुरायो शाहिद खे, ॾिसूंसि मुहांडो। हाकिम खान, हाकिम खान, बाबा शाहिद खे वठी आ। कम सॼो मूसा खान जो आहे। दिलावर खान, सभु हिते चङा वेठा आहियो, डीएसपी साहब बि मौजूदु आहे। पहिरियां इहो ई फ़ैसिलो थियल हुयो त केर बि कंहिं ख़िलाफ़ अगराई न कंदो, जेकॾहिं कंहिं बि अगराई कई त ॿियो आज़ादु। हाणे फ़ैसिले जी फन कड़ी मूसा खान कई आहे, जंहिंजे फलाद में मूं इहो कदम खयो आहे। उन खां पोइ जेकॾहिं दिलावर खान उन खां पोइ बि मां ॾोही आहियां त मां ॾंड ॾो भरे ॾियण लाइ तयारु आहियां। मूसा खान, तव्हां छा था चवणु चाहियो? दिलावर खान, मां रुगो खान खां इहो पुछण थो चाहियां, हिनखे घणे में ख़रीद कयो? मूसा खान, 2 मिंट खान, 2 मिंट, मां अञा पंहिंजी ॻाल्हि पूरी नाहे कई। मक़सद जी ॻाल्हि कर, मक़सद जी। जेकॾहिं अजाया इल्ज़ाम हणंदे न त ही खान ख़ामोश कोन वेंदो। हा दिलावर खान, तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो, छो त शाहिद पंहिंजी शादी ॾेई छॾी आहे। जेकॾहिं इहो शाहिद कोर्ट में गवाही ॾे हा त पोइ मूसा खान खे कोई बि बचाए कोन सघे हा। उहो बि तॾहिं न जॾहिं शाहिद सचो हुजे। हाणे जेको शाहिद वठी आयो आहे उहो बि त सचो हुजे न। मां हुनखे चङी तरह सुञाणा, हू हिकिड़ो रोल माण्हू आहे, सॼी ज़िंदगी हुन कुकड़ियूं चोरायूं।
कॾहिं कंहिंजी बकरी बि न चुराए सघी पोइ बि मां खान जा दांद चुराइण लाइ न मोतबर खे मोकिलियो। मूसा खाना ही माण्हू चोरी क़बूले चुको आहे। डीएसपी साहब, राजू फ़ैसिलो आहे। हिते हक़ ऐं इंसाफ़ जूं ॻाल्हियूं थींदियूं। तव्हां थाणे में जे मथां टार्चर करे उहे ॾोह बि बसराया हूंदा जेके हिन मिसकीन जे मलाइकनि खे बि ख़बर न हुई। ईअं न आहे हाकिम खान, ईअं न आहे, एॾो ज़ुल्म न आहे। डीएसपी साहब, तव्हां सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधायो त ही माण्हू तव्हां वटि घणनि ॾींहंनि खां रिमांड में आहे? हिनखे लॻभॻि 21 ॾींहं थी विया आहिनि। फादर पुछनि था डीएसपी साहब, ही माण्हू तव्हां वटि ज़रे घटि महीनो हुयो, मूंखे सिर्फ़ु 2 कलाकनि जी मोहलत ॾियो। इहो ई माण्हू चवंदो त खान जा दांद डीएसपी अहमद खान कढिया आहिनि।